अवल अल्लाह अलीम आला आलम मौजूदनी क़ादिर पंहिंजी कुदरत से क़ाइम माह क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो साराह सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम थो जोड़ूं जोड़ जहान जी। जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई ख़ावंद ख़ास ख़ल्क़े मुहम्मद मुकाई कलमो तंहिं करीम ते चिटो चायाई अन मौला व अंत महबूबी इहो ताईं ॾिखी ॾिनाई ॿई सराऊं सैयद चए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, इस प्रोग्राम सही राह में मां हाँ अमा जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लशरी ताहिरी। सही राह जे सफ़र में अॼु 15हों प्रोग्राम आहे। जी दोस्तों, सही राह जे हिन सफ़र में अॼु प्रोग्राम जो मौज़ू आहे औलाद जी नेमत। दुनियावी ज़िंदगीअ में औलाद अल्लाह पाक जी अज़ीम नेमत आहे। औलाद घर जो सिंगार ऐं अखियुनि जो ठार आहे। औलाद अमल सालिह आहे। औलाद नंढपण में मरी वञे त जहन्नम खां ढाल आहे। औलाद ज़िंदह रहे त इंसान लाइ सहारो आहे। औलाद ग़म ॾुख में हॾ ॾुखी ऐं हमराह आहे। औलाद पीउ माउ लाइ विरूंह आहे। औलाद पीउ माउ जी ज़िंदगी जी सूंह आहे। अल्लाह ताला फरमायो पाक कलाम मुक़द्दस जे अंदर सूरह कहफ़ में त अल माल वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया, माल ऐं पुट दुनियावी ज़िंदगी जो सिंगार आहिनि। सच त औलाद बिना पीउ माउ खे संदन ज़िंदगी वेगाणप वारी ज़िंदगी महसूस थिए थी। अगर औलाद फर्मा बरदार हुजे त पीउ माउ लाइ दुनिया में भी भलाई आहे त आख़िरत में भी भलाई आहे। उन्हनि खे हलाल कमाई खाराइण इबादत आहे। उन्हनि जी चङी तरबियत करणु, उन्हनि खे अहजायुनि ते सब्र करणु, उन्हनि जे ॾुखियाइयुनि अहजायूं तकलीफ़ूं जेके औलाद जे तरफ़ां अचनि थियूं उन्हीअ ते सब्र करणु जिहाद आहे। हिक हदीस में आहे त को माण्हू पंहिंजे पुट खे सिर्फ़ चङी ॻाल्हि सेखारे त अन जो टोयो ख़ैरात करण खां वधीक सवाब आहे।
औलाद पुट हुजनि या न्याणियूं, उन्हनि जी परवरिश, तइलीम ऐं तरबियत, उन्हनि जे मुआश जा फ़िक्रात, उन्हनि जे शादियुनि जा ओसीड़ा, इहे सभु शयूं गुनाहनि जो कफ़ारो, दरजात जी बुलंदीअ जो सबबु आहिनि। जेकॾहिं को सोचे त हिन दुनिया जे अंदरि औलाद रब्बे काइनात अज़्ज़ वजल जे तरफ़ां मिलियल हिकु नेमत आहे ऐं उन नेमत जे शुक्र अदायगी तौरु इंसान पंहिंजे औलाद जी तइलीम ऐं तरबियत लाइ सोचे थो। दोस्तों, अचो त सभई सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी गॾिजी सना ॿुधूं ऐं इन खां पोइ सही राह जे हिन सफ़र में पाण शामिलु हूंदासीं। प्रोग्राम सही राह जे सफ़र जो अॼोको 15हों प्रोग्राम आहे। पाण गॾु आहियूं औलाद जी नेमत जे मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सना खां मोहतरम बरकत क़ादरी जो ख़ूबसूरत आवाज़ अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाइजे थो। दिल हरदम थी पई दुआऊं घुरे, वञायो ॾिरी शहर मदीने में। दिल हरदम थी पई दुआऊं घुरे, वञायो ॾिरी शहर मदीने में। अहिड़ी तांगी दर में थी उभरे, वञायो ॾिरी शहर मदीने में। अहिड़ी तांगी दर में थी उभरे, वञायो ॾिरी शहर मदीने में। दिल हरदम थी पई दुआऊं घुरे, वञायो ॾिरी शहर मदीने में। दिल हरदम थी पई दुआऊं घुरे, वञायो ॾिरी शहर मदीने में। दुनिया जी मूंखे का शइ न खपे, बसि दिलबर जो पैगाम अचे। या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह। दुनिया जी मूंखे का शइ न खपे, बसि दिलबर जो पैगाम अचे। शल मुंहिंजी मदीने ॾे वाग वरे, शल मुंहिंजी मदीने ॾे वाग वरे, वञायो ॾिरी शहर मदीने में। दिल हरदम थी पई दुआऊं घुरे, वञायो ॾिरी शहर मदीने में। दिल हरदम थी पई दुआऊं घुरे, वञायो ॾिरी शहर मदीने में। वञी सबज़ गुंबद जे साए में, मां इश्क वारी को निमाज़ पढ़ा। या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह। वञी सबज़ गुंबद जे साए में, मां इश्क वारी को निमाज़ पढ़ा। मुंहिंजो यार जे दर ते दम निकिरे, मुंहिंजो यार जे दर ते दम निकिरे, वञायो ॾिरी शहर मदीने
हशमत फ़कीर जी वाग वरे वञायो ॾिरी शहर मदीने में दिल हरदम थी पई दुआऊं घुरे वञायो ॾिरी शहर मदीने में दिल हरदम थी पई दुआऊं घुरे वञायो ॾिरी शहर मदीने में अहिड़ी तांगी दर में थी उभरे वञायो ॾिरी शहर मदीने में अहिड़ी तांगी दर में थी उभरे वञायो ॾिरी शहर मदीने में दिल हरदम थी पई दुआऊं घुरे वञायो ॾिरी शहर मदीने में दिल हरदम थी पई दुआऊं घुरे वञायो ॾिरी शहर मदीने में या रसूल या हबीब सुभान अल्लाह। हशमत फ़कीर जी ख़ूबसूरत शायरी ऐं बरकत क़ादरी जी आवाज़ में सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ॿुधीसीं। दोस्तों, सही राह जे हिन सफ़र में मां वहाँ जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी हाज़िर आहियां। अॼोके हिन प्रोग्राम 15 प्रोग्राम जो मौज़ू आहे औलाद जी नेमत ऐं औलाद जी नेमत जे हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। दोस्तों, जंहिंखे अल्लाह पाक औलाद अता फ़रमायो ऐं औलाद सालिह फरमाबरदार थी रहियो त उन इंसान लाइ दुनिया में फ़रहत ऐं आराम आहे। पर जेकॾहिं माण्हू मरी वञे त बि पोयां उन जो नालो ज़मीन ते बाक़ी रहे थो। पर जंहिंखे औलाद नाहे, मरण खां पोइ दुनिया तां उन जो नालो निशान मिटिजी वञे थो। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ला यदउ अहदुकुम तलबुल वलद फ़इन्न रजुल इज़ा मात वलैस लहू वलदुन इनक़तअ इस्मुहु। तिबरानी जी रवायत कल हदीस आहे त पुट जी तलब न छॾियो, छो त अगरि को माण्हू मरी वियो ऐं पुट न अथसि त उन जो नालो ई दुनिया तां कटिजी वियो। तादार हरम सैयदुल अरब वल अजम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इज़ा मात इब्नु आदम इनक़तअ अमलुहु इल्ला मिन सलास। 3 माण्हुनि खां सवाइ जे को बि माण्हू मरी वियो त उन जा अमल बंदि थी विया। 3 माण्हू अहिड़ा आहिनि जो मरण खां पोइ बि उन्हनि जा अमल जारी रहनि था। मिन सदक़तिन जारियह औ इल्मिन युंतफ़उ बिही औ वलदिन सालिहिन यदउ लहू। मुस्लिम शरीफ़ जी रवायत कल हदीस आहे त सदक़े जारिया कंदड़, ॿियो अहिड़ो इल्मु छॾींदड़ जंहिंखां नफ़ो वरितो वञे, ऐं टियों सालिह औलाद जेको संदसि लाइ दुआ घुरंदो रहे। पहिरियों उहो माण्हू मरण खां पोइ बि नमो जंहिं को अहिड़ो कमु कयो जंहिंमां माण्हू नफ़ो वठंदा रहनि, जीअं रस्तो ठहिरायई, खूह खोटरायई, पुल ठहिरायई, मस्जिद, मदरसो, ख़ानकाह ठहिरायई, पोइ वण पोखियई, जेसिताईं उहा ठाहियल शइ धरतीअ ते सलामत हूंदी। माण्हू नफ़ो वठंदा रहंदा तेसिताईं ठहिराईंदड़ जे दफ़्तर में अजुर ऐं इनाम लिखिया वेंदा।
इहो सवाबु मरण खां पोइ बि जारी रहंदो। ॿियो उहो माण्हू जंहिं को अहिड़ो इल्मी कारनामो सरअंजाम ॾिनो जंहिंमां नफ़ो वरितो वञे, जीअं को इस्लामी किताब लिखियईं, तारीख़ी किताब लिखियईं, साइंसी किताब लिखियईं, ॼाण जो किताब लिखियईं ऐं उन मां माण्हू फ़ाइदो वठंदा रहनि था। इंसानियत जी ख़िदमत आहे। उन खां पोइ क़ुर करीम लिखियईं, उन जो तर्जुमो लिखियईं, तफ़सीर लिखियईं या कंहिंखे आलिम बनायईं त मरण खां पोइ बि उन जा अमल सालिह जारी रहनि था। टियों उहो माण्हू जंहिं पंहिंजे पोयां सालिह औलाद छॾियो। औलाद पीउ माउ लाइ दुआऊं घुरंदो रहंदो। औलाद जेका बि इबादत कंदो, जेतिरो सवाबु औलाद खे ओतिरो ई सवाबु पीउ माउ जे दफ़्तर में बि लिखियो वेंदो ऐं औलाद जे सवाब में बि का कमी कान ईंदी। दोस्तों, प्रोग्राम सईं राह जे सफ़र में पाण 15 प्रोग्राम में अॼु गॾु आहियूं। या जो कि प्रोग्राम जो मौज़ू आहे औलाद जी नेमत। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु रवायत थो करे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हिकु बान्हे जो दर्जो बुलंद कयो वेंदो क़ब्र में। अर्ज़ु कंदो त ए रब, ही दर्जो मुंहिंजो कीअं बुलंद थियो? अल्लाह ताला फरमाईंदो त बिइस्तिग़फ़ार वलदिक लक मिन बअदिक। मुस्नद अहमद इब्न माजा जी रवायत कल हदीस आहे त अल्लाह ताला फरमाईंदुसि, तुंहिंजी औलाद तुंहिंजे मरण खां पोइ तो लाइ बख़्शिश घुरी, दुआ घुरी, उन सबबु तुंहिंजो ही दर्जो बुलंद कयो वियो आहे। दोस्तों, सालिह औलाद जूं दुआऊं, इबादतूं, नेकियूं पीउ माउ लाइ क़ब्र ऐं आख़िरत में दर्जात जी बुलंदी जो सबबु बणजनि थियूं। नमाज़ पढ़णु, रोज़ो रखणु, हज करणु, इहे सभु इबादतूं आहिनि, पर उन्हनि जो सवाबु वक़्ती आहे। पर औलाद सालिह पोयां छॾणु इहा अहिड़ी इबादत आहे जंहिंजो सवाबु मुद्दतुनि ताईं दाइम ऐं जारी रहण वारो आहे। पीउ माउ जेकॾहिं गुनहगार हुजे पर औलाद सालिह हुजे त उन औलाद जे नेकिन सबबु पीउ माउ बख़्शिजी वञनि था। जीअं हदीस पाक में आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकु क़ब्र खां गुज़रियो त ॾिठाईं त क़ब्र वारे खे अज़ाब थी रहियो हुयो। वरी कुझु ॾींहंनि बैदि उतां लंघियो त क़ब्र वारो जन्नत में नज़र आयुसि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम पुछियुसि त कहिड़े सबबु जन्नत में दाख़िल थिए? चईं, जॾहिं मूं वफ़ात कई हुई त मुंहिंजी घरवारी उमेद सां हुई, उन मां पुटु ॼाओ, उनखे मदरसे में पढ़ण लाइ छॾियाऊं। जॾहिं मुंहिंजे बचिड़े बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी त अल्लाह ताला मुंहिंजी क़ब्र जो अज़ाब माफ़ करे छॾियो। जी दोस्तों, हीअ आहे सालिह औलाद जो पीउ माउ खे नफ़ो। पर जेकॾहिं पीउ माउ सालिह, कामिल, अकमल मोमिन हुजनि, अलाह वारा हुजनि, पर उन्हनि जो औलाद कलमो त पढ़ियलु हुजेसि, पर पीउ ॾाॾनि वांगुरु कामिल मोमिन न हुजे, अलाह वारो न हुजे, त अल्लाह ताला उन खे बि संदन वॾनि सां मिलाए छॾींदो। वॾनि जी निस्बत जे करे अल्लाह वटि नंढनि जी बि इज़त थी वेंदी आहे। क़ुर पाक में अल्लाह ताला फरमायो सूरह तूर जे अंदरि त वल्लज़ीन आमनू वत्तबअतहुम ज़ुर्रियतहुम बिईमानिन अल्हक़ना बिहिम ज़ुर्रियतहुम फमा अलतनाहुम मिन अमलिहिम मिन शै। ऐं जन ईमान आंदो ऐं संदन औलाद बि संदन ईमान सां ताबेदार थियो, मिलाईंदासूं असां उन्हनि सां संदन औलाद खे ऐं संदन अमलनि मां बि कुझु कोन घटाईंदासीं। सुभान अल्लाह।
हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रदियल्लाहु अन्हुमा फरमायो त अल मोमिन तुरफ़उ लहू ज़ुर्रियतुहु व इन कानू दूनहु फ़िल अमल लियुक़िर्रल्लाहु बिहिम ऐनहु। मोमिन बाने जी औलाद खे बि दर्जा बुलंद करे उन्हनि सां मिलायो वेंदो। तोड़े औलाद जा अहिड़ा अमल बि न हूंदा, पर अल्लाह ताला उन्हनि जूं अखियूं थधियूं करण लाइ, उन्हनि खे राज़ी करण लाइ औलाद खे साणनि मिलाईंदो। दोस्तों, निस्बत जो फ़ाइदो कंहिं अदना शइ जी कंहिं आला चीज़ सां निस्बत थी वञे त उहा अदना चीज़ बि आला थी वेंदी आहे। ख़ुशनसीब आहे उहो औलाद जंहिंजो पीउ माउ नेक साले आहे। वरी ख़ुशनसीब आहे उहो पीउ माउ जंहिंजो औलाद नेक साले आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में फ़रमायो आहे त मुंहिंजा बाना मूंखां ई दुआ घुरंदा आहिनि। रब्बना हब लना मिन अज़वाजना व ज़ुर्रियातिना क़ुर्रत अयुन वजअलना लिलमुत्तक़ीन इमामा। इहे असांजा पालनहार, असांखे ज़ालुनि ऐं औलाद मां उहे अता कर जेके अखियुनि जो ठार हुजनि ऐं असांखे परहेज़गारनि जो इमाम बणाए, अॻवान बणा। दोस्तों, हिन वक़्तु हलूं था सरकारी सनाख़्वानी ॾांहुं। अॼु मां अव्हांखे पंहिंजी शाइरी मोहतरम अल्लामा हाफ़िज़ मोहम्मद हाजन अबड़े साहिब जे आवाज़ में ॿुधायां थो। ऐं अंदर जो आवाज़ आहे, अंदर जो आलाप आहे, हिकु दर्द भरी दुआ आहे जेका मोहतरम हाफ़िज़ मोहम्मद हाजन साहिब जे हिन आवाज़ में अव्हांखे ॿुधण में ईंदी। मदीने वराए तूं वरी वाग मुंहिंजी मदनी मदीने वराए तूं मदीने वराए तूं दर्शन कराए तूं मदीने वराए तूं दर्शन कराए तूं वरी वाग मुंहिंजी मदनी मदीने वराए तूं अचण जी त आस आहे दिलड़ी उदास आहे अचण जी त आस आहे दिलड़ी उदास आहे रहबर रहाए तूं दर्शन कराए तूं रहबर रहाए तूं दर्शन कराए तूं वरी वाग मुंहिंजी मदनी मदीने वराए तूं मज़ो जो मदीने में आ न कहीं बे खजीने में आ मज़ो जो मदीने में आ न कहीं बे खजीने में आ घोट घुराए तूं दर्शन कराए तूं घोट घुराए तूं दर्शन कराए तूं वरी वाग मुंहिंजी मदनी मदीने वराए तूं अचा हाणे दिल थी चाहे हिते को सुकून नाहे अचा हाणे दिल थी चाहे हिते को सुकून नाहे गमड़ा मिटाए तूं दर्शन कराए तूं गमड़ा मिटाए तूं दर्शन कराए तूं वरी वाग मुंहिंजी मदनी
मदीने वराए तू घुरा तो न दुनिया दौलत खपे कान मूंखे शोहरत घुरा तो न दुनिया दौलत खपे कान मूंखे शोहरत गुलामीअ में भाए तू दर्शन कराए तू गुलामीअ में भाए तू दर्शन कराए तू वरी वाग मुंहिंजी मदनी मदीने वराए तू नबवी हरम जे अंदर वनी दम खत्म थे दिलबर नबवी हरम जे अंदर वनी दम खत्म थे दिलबर पाड़े में पूरा आए तू दर्शन कराए तू पाड़े में पूरा आए तू दर्शन कराए तू वरी वाग मुंहिंजी मदनी मदीने वराए तू राणा रहमतुल्लाह रोई करे अर्ज तो इहोई राणा रहमतुल्लाह रोई करे अर्ज तो इहोई ना तो निभाए तू दर्शन कराए तू ना तो निभाए तू दर्शन कराए तू वरी वाग मुंहिंजी मदनी मदीने वराए तू मदीने वराए तू दर्शन कराए तू वरी वाग मुंहिंजी मदनी मदीने वराए तू सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जी दोस्तों, प्रोग्राम आहे सही राह जे हिन सफ़र में पाण 15 प्रोग्राम में अॼु गॾु आहियूं। अॼोके हिन प्रोग्राम जो मौज़ू आहे औलाद जी नेमत ऐं मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। जी दोस्तों, ही प्रोग्राम अव्हां जे लाइ बिना कंहिं फ़िरके वाराणा तज़ाद या इख़्तिलाफ़ जे अल्लाह ताला जे कलाम इलाही ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हदीस जी रोशनी में पेश कंदा आहियूं, जेको हक़ ऐं सच जो पैगाम हूंदो आहे। सिरात मुस्तक़ीम सही वाट आहे। दोस्तों, हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह खां पुछऊं त अखियुनि जो ठार दुनिया में हुजनि या आख़िरत में? फ़रमायाईं दुनिया में। छो त माण्हू दुनिया में पंहिंजे ज़ालुनि ऐं औलाद खे नेकोकार ॾिसे थो त उन जूं अखियूं ठरनि थियूं। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हु खां पुछऊं त अखियुनि ठार हुजण जो मक़सदु छा आहे? फ़रमायाऊं त उन जो मक़सदु ही न आहे त जिस्म में सुहिणा हुजनि, सही सालिम हुजनि, पर मक़सदु ही आहे त अल्लाह जा फ़र्मा बरदार हुजनि। हज़रत अबू यहया कूफ़ी रहमतुल्लाह अलैह खां पुछऊं त अखियुनि ठार जो मक़सदु छा आहे? फ़रमायाऊं युतीऊनक वला यअसूनक। अखियुनि ठार जो मतिलबु आहे त तुंहिंजी फ़र्मा बरदारी कनि, नाफ़रमानी न कनि। दोस्तों, ॾिसूं त वाक़ई बि जेकॾहिं औलाद साले फ़र्मा बरदार आहे त अखियुनि जो ठार आहे, न त हियाम जो साड़ आहे। हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह असांजा मुर्शिद मुरबी फ़रमाईंदा हुआ त बेफ़रमान औलाद
छहीं आंगुर जे मिसाल आहे। कटे जुदा कयो त ईज़ा ईंदो, जुदा करे न सघिबी, पर जे छॾियोसि त बदन खे बेज़ैब बनायो बीठियूं हूंदी। तीअं सालिह औलाद त सालिह आहे, पर तालिह औलाद बि जुदा करे न सघिबो ऐं उन जा ग़लति किरदार दिलि खे ईज़ाईंदा रहंदा। उन लाइ रब पाक खां इहा दुआ घुरंदा कयो। अल्लाह ताला इहा दुआ सेखारी आहे त औलाद उहो घुरो जेको अखियुनि ठार हुजे। जी दोस्तों, अॼुकल्ह दुनिया में ज़ोर शोर सां तहरीक हली रही आहे त घणा ॿार ज़िंदगीअ ते ॿार, थोरा ॿार प्यार ई प्यार। करोड़नि रुपयनि जूं दवाऊं इस्तेमालु थी रहियूं आहिनि त ॿार घटि पैदा थियनि, पर ख़ुदा जी कुदरत जेतिरो औलाद घटाइण जूं कोशिशूं कनि था, ओतिरा ॿार वधीक ॼमी रहिया आहिनि। रोज़ बरोज़ दुनिया जी आबादी में इज़ाफ़ो थी रहियो आहे। इस्लाम खां अॻु जाहिल माण्हू के औलाद खे बुतनि जे क़दमनि में क़ुर्बान कंदा हुआ, के घणे ख़र्च जे ख़ौफ़ खां नंढे हूंदे ॿारनि खे मारे विझंदा हुआ, के नियाणियुनि खे जीअरे क़ब्र में पूरे छॾींदा हुआ। चवंदा हुआ घणो औलाद थियो त उन्हनि खे किथां खाराईंदासीं। इस्लाम उन्हनि सभिनी रस्मुनि खां मना फ़रमाई। अल्लाह ते भरोसो रखो जेको सभिनी जो रज़ाक़ आहे। अल्लाह ताला सूरह बनी इसराईल में इरशाद फ़रमायो, वला तक़्तुलू औलादकुम ख़शियत इमलाक नहनु नरज़ुक़ुहुम व इय्याकुम इन्न क़त्लहुम कान ख़ितअन कबीरा। ऐं पंहिंजे औलादुनि खे सुञाईअ जे ख़ौफ़ खां क़त्ल न कयो, असां ई उन्हनि खे ऐं अव्हां खे रिज़्क़ था ॾियूं। बेशक उन्हनि जो मारणु वॾो गुनाह आहे। दोस्तों, अॼुकल्ह माण्हुनि जो अल्लाह तां भरोसो खॼी वियो आहे, इन करे औलाद घटाइण जे फ़िक्र में आहिनि। हालांकि शादी करण जो मक़सदु ई औलाद ॼणणु आहे। इन करे ऑपरेशन वग़ैरह कराए ॿार ॼमणु बंदि कराइणु न घुरिजे ऐं न वरी ॿारनि जे बंदि करण वारियूं दवाऊं इस्तेमालु करणु घुरिजनि। जेतिरो औलाद घणो, ओतिरो अजुर ऐं सवाबु घणो। हा दोस्तों, को उज़ुर रहे, असांजी माउ भेण न्याणी खे को उज़ुर रहे, का तकलीफ़ आहे, त तकलीफ़ जे बाइस उज़ुर जे करे त अल्लाह ताला रोज़े में बि रिआयत ॾिनी आहे, मरीज़ ते रिआयत आहे, त इन सबब जे करे उहो इंसान अहिड़ी तदबीर अख़्तियार करे सघे थो। जेकॾहिं का औरत पंहिंजे मुड़ुस मां हलाल तरीक़े सां हमलवार थिए थी, 9-10 महीना ॿार पेट में सांढे थी, हमल दौरान घणा ॾुख सूर सहे थी, ॾींहुं राति तकलीफ़ूं सहे थी, वरी जॾहिं ॿार ॼमण जो वेलो अचे थो त उहो वक़्तु औरत लाइ ज़िंदगी ऐं मौत जे कशमकश जो वेलो हूंदो आहे। ॿार ॼणण खां पोइ सर्दियुनि ऐं गर्मियुनि में पंहिंजे बचिड़े जी परवरिश कंदी आहे। पंहिंजे ॾींहं जो आराम, रातिनि जी निंड बचिड़े तां क़ुर्बान कंदी आहे। पंहिंजे सीने जो जोहर थञ बचिड़े खे प्यारे पाले जवान कंदी आहे। इन दौरान जेके तकलीफ़ूं ॾिसंदी आहे, इहा सभु इबादत आहे। अल्लाह पाक वटि उन महिनत जो वॾो सवाब ऐं इनाम आहे। दोस्तों, हदीस ॿुधो, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फ़रमायो त इन लिल मरअति फ़ी हमलिहा इला वदइहा इला फ़िसालिहा मिनल अज्र कल मुतशहते फ़ी सबीलिल्लाहि फ़इन हलकत फ़ी मा बैन ज़ालिक फ़लहा अज्र शहीद। बेशक औरत लाइ हमल थियण खां ॿार ॼणण ताईं ऐं ॿार जी थन छॾाइण ताईं अजुर आहे, जीअं को मुजाहिद जंग जे मैदान में रत में वहतो बीठो हुजे। जेकॾहिं इन विच में मरी वई त उन लाइ शहीद वारो साॻियो इनाम आहे।
दौरान हमल औरत जूं तकलीफ़ूं सहण जिहाद आहे, उन जो बदिलो जन्नत आहे। वियम में मौत अची वञणु शहादत जो दर्जो आहे। दोस्तो, अरबस्तान जे काफ़रनि ऐं मुशरिकनि जी आदत हुई जो उहे नियाणियुनि खे निभाग सम्झंदा हुआ ऐं उन्हनि खे ज़िंदह ज़मीन में पूरे छॾींदा हुआ। अॼु बि घणा मुस्लमान नियाणियुनि जे ॼमण खे ऐब सम्झंदा आहिनि। हालांकि पुट अल्लाह जी नेमत आहिनि त नियाणियूं बि रब जी रहमत आहिनि। रब जी मर्ज़ी आहे जंहिंखे पुट ॾिए, जंहिंखे नियाणियूं ॾिए। अल्लाह ताला सूरह शूरा पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्द यख़्लुक़ु मा यशाउ यहबु लिमन यशाउ इनासम व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्रानम व इनासा व यजअलु मन यशाउ अक़ीमा इन्नहु अलीमुन क़दीर। अल्लाह जे वास्ते आहे बादशाही आसमाननि जी ऐं ज़मीन जी, जेको चाहे सो पैदा करे। जंहिंखे वणेसि त नियाणियूं थो ॾिए ऐं जंहिंखे वणेसि त पुट थो ॾिए, या खेनि पुट ऐं धीअर गॾे थो ॾिए, ऐं जंहिंखे घुरे संड बनाए। बेशक उहो ॼाणंदड़ वस वारो आहे। दोस्तो, आयत में पुट खां अॻु नियाणीअ जी अता जो ज़िक्र करे अल्लाह ताला नियाणियुनि जी अहमियत वधाए छॾी आहे। छो त रब पाक ॼाणे थो माण्हू नियाणियुनि जे ॼमण खे ऐब सम्झनि था। इन ॻाल्हि खे अल्लाह पाक हिन तरह वाज़े बयान फरमायो त वइज़ा बुश्शिर अहदुहुम बिल उन्सा ज़ल्ल वजहुहु मुस्वद्दम वहुव कज़ीम यतवारा मिनल क़ौमि मिन सूइ मा बुश्शिर बिही अयुमसिकुहु अला हूनिन अम यदुस्सुहु फित्तुराब अला साअ मा यहकुमून। ऐं जॾहिं उन्हनि मां कंहिंखे नियाणीअ जे ॼमण जी मुबारक ॾिनी वञे थी त उनजो मुंहुं काराटिजी वञे थो ऐं उहो ॾुख भरियल थींदो आहे। ऐं जा नियाणीअ जे ॼमण जी उनखे ख़ुशख़बरी ॾिनी वई आहे, उन जे रंज सबबु क़ौम खां लिकंदो वतंदो आहे। छा उनखे ज़िलत सां रोके रखे या खेसि ज़मीन में पूरे छॾे? ख़बरदार, इहो बुरो आहे जेको हू फ़ैसिलो था कनि। दोस्तो, नियाणीअ जे ॼमण जी ख़बर ॿुधण सां हमराह जो मुंहुं काराटिजी वञे थो। चवनि था त हिकु शख़्स ख़्वाब ॾिठो त संदसि मुंहुं कारो थियल हुयो। सुबुह जो कंहिं माण्हूअ खे अची चयाईं त मूं ख़्वाब ॾिठो आहे। चईं, छा तोखे ज़ाल आहे? चईं, हा। चईं, छा इहा हामिल आहे? हुन चयो, हा। चईं, पोइ उनखे नियाणी ॼमंदी जंहिंखे तूं नापसंदि कंदे। पोइ थियो बि ईअं। नियाणियुनि जे ॼमण ते अरहो थियणु ऐं ग़मगीन थियणु उनखे ऐब ऐं आर सम्झण जी रब पाक मुज़म्मत फरमाई आहे। दोस्तो, नियाणियुनि पालण जो अजुर छा आहे? हालांकि नियाणियुनि जो ॼमण रहमत ऐं उन्हनि जी परवरिश पालना इबादत आहे। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जंहिंखे ॿ नियाणियूं ॼायूं, उन्हनि जी परवरिश कयाईं, तव्हांजो जवान थी वियो त उहो नियाणियुनि जो पीउ ऐं मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत में ईअं गॾु हूंदासीं जीअं ही आङुरियूं आहिनि। पाण अशद आङुर ऐं विची आङुर मिलाए ॾेखारियऊं। मुस्लिम शरीफ़ जी रवायत कयल हदीस आहे। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जंहिंखे 3 नियाणियूं ॼायूं, उन्हनि ते सब्र कयाईं, पंहिंजी ताक़त आहर उन्हनि खे खारायाईं, पीआरियाईं, कपिड़ा पारायाईं त उहे नियाणियूं उन लाइ जहन्नम जी बाहि खां परदो हूंदियूं। मुस्नद अहमद जी रवायत कयल हदीस।
पाण फरमायूं जंहिं माण्हूअ खे 3 नियाणियूं पैदा थियूं उन्हनि जी परवरिश पालना ते ख़र्च कंदो रहियो एसि ताईं जो उन्हनि जी शादी थी वई या वफ़ात करे वियूं त उहे उन लाइ जहन्नम जी बाहि खां हिजाब हूंदियूं। हिकु औरत चयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़िदाक अबी व उम्मी जंहिंखे 2 नियाणियूं हुजनि। पाण फरमायाऊं त 2 बि जहन्नम जी बाहि खां हिजाब हूंदियूं। दोस्तो, मोमिननि जी माउ हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा वटि हिकु औरत आई। उन सां 2 नियाणियूं गॾु हुयूं। कुझु सवाल कयईं। अमा साइण वटि उन महल कतल जी हिकु ॻड़ीअ खां सवाइ ॿियो कुझु बि न हुयो। उहा ॻड़ी उन औरत खे ॾिनाई। उन वठी उन खे चीरे 2 हिसा कया ऐं 2 नियाणियुनि खे ॾेई पाण न खाधाईं। पोइ उहा औरत नियाणियुनि समेत हली वई। हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त बीबी साइण उहा ॻाल्हि करे ॿुधाई त आका अॼु मूं वटि हिकु औरत आई हुई, 2 नियाणियूं बि गॾु हुयसि। उनखे जॾहिं मूं वटि ॿी का शइ न हुई, सिर्फ़ु हिकिड़ी कतल जी ॻड़ी ॾिनमि त पाण न खाई उन कतल जी ॻड़ीअ खे 2 टुकरा करे 2 नियाणियुनि खे खारायईं। दोस्तो, त तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजे आका रहमत वारे हबीब अरबी अजीब सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे इन ॻाल्हि ते छा फ़रमायो? मुंहिंजे आका फ़रमायो मन इब्तुलिय मिन हाज़िहिल बनात बिशैइन फ़अहसन इलैहिन कुन्न लहू सित्रम मिन अन्नार। हीअ बुख़ारी ऐं मुस्नद अहमद जी रवायत कल हदीस पियो मांखे ॿुधायां। हुज़ूर फ़रमायो जो शख़्स हिन नियाणियुनि जे ज़रिए कंहिं शइ सां आज़मायो वियो पोइ नियाणियुनि सां चङाई कंदो रहियो त उहे उन लाइ बाहि खां परदो हूंदियूं। यानी उन औरत जे लाइ उहे नियाणियूं आज़माइश जो सबबु बणियूं। हिकिड़ी कतल जी ॻड़ी पाण खाए हा त खाई पए सघी, पर मुंहिंजे रहमत वारे हबीब फ़रमायो त न पाण न खाई नियाणियुनि खे खारायईं त इहा उन जे लाइ आज़माइश हुई। ऐं जॾहिं उन आज़माइश में नियाणियुनि खे तरजीह ॾिनी त हुज़ूर फ़रमायो त इहो उन जे लाइ जहन्नम जी बाहि खां परदे जो सबबु बणिजंदियूं। दोस्तो, याकूब बिन बख्तान चयो त मूंखे 7 नियाणियूं पैदा थियूं। जॾहिं बि ॾियाणी ॼमंदी हुई त इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह अलैहि वटि वेंदो हुयुसि। पाण फ़रमाईंदो हुयो त नबीअ बि नियाणियुनि जा पीअर हुआ। संदन जो इहो कौल ॿुधण सां मुंहिंजो ग़म लही वेंदो हुयो। दोस्तो, जहालत जे दौर में माण्हुनि जो दस्तूर रहियो त जॾहिं कंहिंखे पुटु ॼमंदो हुयो त मुबारक ॾींदा हुआ ऐं नियाणी मरंदी हुई त मुबारक ॾींदा हुआ। पर इस्लाम ही ॻाल्हि सेखारी आहे त कंहिं भाउ खे पुटु ॼमे त बि मुबारक ॾियो, नियाणी ॼमे त बि मुबारक ॾियो। हदीस में आहे त जॾहिं कंहिंखे नियाणी ॼमंदी आहे त मलाइक मुबारक ॾियणु ईंदा आहिनि। क़ुरान करीम में आहे त हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह खे पुट जे ॼमण जी मुबारक अल्लाह पाक पाण ॾिनी हुई। फ़बशरनाहु बिग़ुलामिन हलीम। पोइ असां उनखे ख़ुशख़बरी ॾिनी बुरदबार नींगर जी। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम खे पुटु हज़रत यहया अलैहिस्सलाम जे ॼमण जी मुबारक बि अल्लाह ताला पाण ॾिनी हुई। या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया। ए ज़करिया, असां तोखे मुबारक था ॾियूं पुट जी जंहिंजो नालो यहया आहे। त दोस्तो, तोखे पुट या नियाणीअ जे ॼमण जी मुबारक हुजे। अल्लाह खेसि नेक साले फर्मा बरदार बनाए। असुल मुबारक इहा आहे जो पीउ बेख़बर हुजे, उनखे पहिरियों भेरो ख़बर ॾिजे त उनखे हक़ीक़ी ख़ुशी हासिलु थींदी। ख़बर मिलण खां पोइ ख़ुशख़बरी ॾियणु इहा बि दुआ आहे। जॾहिं सुहिणा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में तशरीफ़ फरमा थिया त महबूबनि जे मीलाद जी ख़ुशख़बरी
सुएबा नाले बानीअ अबू लहब खे ॿुधाई। उन ख़ुशीअ में अबू लहब उन बानीअ खे आज़ादु कयो। उन अमल सबबि हर सूमर जी राति अबू लहब जे अज़ाब में हल्काई कई वेंदी हुई ऐं अञा ताईं मुंहिंजे आका जी हदीस पाक साबित आहे। दोस्तों, पाण सईं राह जे सफ़र में गॾु आहियूं। प्रोग्राम आहे सईं राह। मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼु औलाद जी नेमत जे हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं ऐं 15 प्रोग्राम जे सईं राह जे सफ़र में तव्हां असां सभु गॾु आहियूं। यकीनन अव्हांजी शुक्रिया अदाई ऐं अव्हांजा सिक भरिया सलाम, नीह भरिया नियापा, प्यार भरिया पैगाम प्रोग्राम जे आख़िर में ज़रूरु शामिल कंदो आहियां। दोस्तों, हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं कंहिंजे घर में न्याणी ॼमंदी आहे त अल्लाह जा मलाइक लही ईंदा आहिनि, चवंदा आहिनि त ए घर वारो तव्हां ते सलामती हुजे। पोइ मलाइक उन न्याणीअ जे मथे ते हथ फेराईंदा आहिनि। हथ फेराए चवंदा आहिनि जंहिं कमज़ोर जी परवरिश कई रोज़े महशर अल्लाह ताला उन जी मदद कंदो। दोस्तों, पाण मुसलमान आहियूं ऐं ॿार खे कन में बांग चवंदा आहियूं। पुटु ॼमे या न्याणी ॼमे त उनखे गुसुल कराए कंहिं कपिड़े में लपेटिजे ऐं उन जे साॼे कन में बांग ऐं खाॿे कन में तकबीर यानी अक़ामत चइजे। के माण्हू पुट जे कननि में बांग चवंदा आहिनि पर न्याणियुनि जे कननि में न चवंदा आहिनि। दोस्तों, इहो अमल दुरुस्त न आहे। दोस्तों, सईं राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। औलाद जी नेमत जे हवाले सां ज़िक्र हली रहियो आहे। हज़रत राफ़े फरमायो, मूं ॾिठो त जॾहिं सैयदा फ़ातिमत ज़ुहरा रज़ी अल्लाह अन्हा खे बचिड़ो हुसैन ॼाओ, इन खां अॻु में इमाम हसन ॼाओ त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जे साॼे कन में आज़ान चई हुई। हज़रत इमाम हुसैन बिन अली रज़ी अल्लाह अन्हु फरमायो त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जंहिंखे ॿार ॼमे त उन जे साॼे कन में बांग चवे ऐं खाॿे कन में तकबीर चवे त उन ॿार खां सिबियान जी बीमारी खॼी वेंदी। दोस्तों, बांग इस्लामी तालीमात जो निचोड़ ऐं ख़ुलासो आहे। ॿार जे कननि में बांग तकबीर चवण में हिकमत इहा आहे त ॿार ॼमंदे ई अल्लाह जी वॾाई, हेकड़ाई ऐं दीन इस्लाम जी तइलीम खां आशना थिए। उन जे कननि में पहिरियों आवाज़ अल्लाह ताला जे पाक नाले जो गूंजे। ॿी हिकमत इहा आहे जो बांग चवण सां ॿार खां बीमारियूं दूरि थियनि थियूं। टीं हिकमत इहा आहे त शैतान पलीत परे भॼे थो। हिन मां हीअ ॻाल्हि बि वाज़िह थी त बांग चवणु सिर्फ़ु निमाज़ पढ़ण लाइ न हूंदी आहे, पर बीमारियुनि मुसीबतुनि टारण लाइ बि बांग चई सघिजे थी।
दोस्तो, ॿार खे ॼमण सां जीअं कननि में आज़ान चई वई, तीअं ॿार खे ॼमण सां कंहिं सालेह माण्हू अॻियां खणी वञिजे। जीअं बचिड़े जी पहिरीं नज़र अल्लाह जे सालेह दीनदार बाने ते पवे ऐं उन सालेह बाने अल्लाह वारे मुर्शिद कामिल खां क़तल या का ॿी शइ चॿाड़े ॿार जे वात में विझे। जीअं पहिरियों खाधो पाक साफ़ ऐं वलीउल्लाह जे वात जे लुआब जो बचिड़े जे वात में पवे, यानी उन आलिम दीन या हाफ़िज़ क़ुरान जो। ईअं करण सां इंशा अल्लाह बचिड़ो नेक सालेह थींदो। इन अमल खे तहनीक चइबो आहे। जीअं पाण सिंधीअ में चवंदा आहियूं दुको। दोस्तो, ईअं करण सां इंशा अल्लाह बचिड़ो नेक सालेह थींदो। हज़रत बेबी अस्मा रदी अल्लाह अन्हा, जेका हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर जी घर वारी हुई, फरमायईं त आऊं मके में हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर सां हमल वारी थियसि। पोइ भरिया महीना हुआ त मदीने पाक आयसि। पोइ कुबा मस्जिद वटि लथसि ऐं उते ई मूंखे पुटड़ो ॼाओ। बचिड़े खे हंज में खणी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयसि। पाण खजूर घुरायाऊं, उनखे चॿाड़े ॿारड़े जे वात में विधाऊं। पहिरीं शइ जेका ॿार जे पेट में थी सा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लुआबे दहन मुबारक वारी शइ हुई। पोइ बचिड़े लाइ बरकत जी मुंहिंजे आका दुआ फरमाई। इहो मुहाजिरनि में इस्लाम जो पहिरियों ॿारु हुयो जेको मदीने पाक में पैदा थियो। उन जे ॼमण सां सभु मुस्लमान तमामु घणो ख़ुशि थिया हा। इहो इन करे जो यहूदनि चयो हुयो त असां मुस्लमाननि ते जादू करे छॾियो आहे, उन्हनि में को बि पुटु पैदा न थींदो। दोस्तो, बुखारी ऐं मुस्लिम जी रिवायत कयल हदीस आहे, मुंहिंजे आका फरमायो त यहूदनि जो जादू अव्हां ते को बि असरु न कंदो। दोस्तो, हज़रत अबू मूसा रदी अल्लाह अन्हु फरमायो त मूंखे पुटु ॼाओ। उनखे खणी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयुसि। पाण उनजो नालो इब्राहीम रखियाऊं ऐं खजूर चॿाड़े उन जे वात में विधाऊं। उन लाइ बरकत जी दुआ करे मूंखे मोटाए ॾिनऊं। इहो अबू मूसा जो वॾो पुटु हुयो। कंहिं फासिक बदकार झेड़ेकार मर्द या औरत खां का शइ चॿाड़ाए ॿारड़े खे न खाराइजे। ख़ासि तरह कुराड़ियूं ऐं झेड़ेकार औरतूं जेके कॾहिं कॾहिं दाइपे में या मिटनि माइटनि में ॿारु ॼमंदो आहे त उहे अची कड़कंदियूं आहिनि। कोशिशि करियो त अहिड़ी कंहिं शैतान जे शुगल वारी कड़केदार ऐं झेड़ेकार कुराड़ीअ खां उहो दुको या उहा शइ चॿाड़ाए उन ॿार खे न ॾियो। कंहिं हाफ़िज़ क़ुरान, आलिम दीन, नेक साले, फर्मा बरदार अल्लाह वारे खां चॿाड़ाए उहा पहिरीं शइ ॾियो त उन जे ज़िंदगीअ ते बहितरीन असरु पवे। दोस्तो, असां वहाँ अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियूं। ज़ैब ज़ीनत ऐं सिंगार लाइ औरतुनि खे ज़ेवर पाइण जाइज़ आहिनि। उन करे न्याणीअ जा नंढपिण में कन या नक टोपिण जाइज़ आहे। छो त मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा तइलीम ॾिनी आहे। किन माण्हुनि जी आदत हूंदी आहे त नंढपिण में उन जा कन त टोपाईंदा आहिनि पर नक टोपाइण ऐब सम्झंदा आहिनि। इन जे करे इहो ऐब न सम्झणु खपे, छो त मुंहिंजे रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वालि वसल्लम जी ज़ाते बाबरकात असांखे तइलीम ॾिनी आहे। बाक़ी पुट जा कन टोपिण के माण्हू छा कंदा आहिनि, जो पुट जो ॿारु ॼमंदो आहे तॾहिं बि उन जा कन टोपे छॾींदा आहिनि। इहो हरगिज़ जाइज़ न आहे, छो त मर्द खे ज़ेवर पाइण जाइज़ न आहे।
हूअं बि ॾिठो वञे दोस्तो त पुट जो उज़वो टुकण में न को दीनी फ़ाइदो न को दुनियावी नफ़ो, इन करे पुट जा कन टोपण दुरुस्त न आहे। जीअं बलोच क़ौमूं पुटनि जा कन टोपे उन्हनि में वालियूं विझंदा आहिनि, ऐं कुझु ॿियनि क़ौमुनि जे अंदरि या बिरादरियुनि कबीलनि जे अंदरि अॼु बि इहो रवाजु आहे त ईअं न हुजणु खपे। ॿार मर्द जेके छोकिरा आहिनि उन्हनि जा कन हरगिज़ टोपण न खपनि। दोस्तो, हज़रत वलीद बिन उक़बा रज़ी अल्लाह अन्हु फरमायो त जॾहिं मके जो शहर फ़तेह थियो त मके जा माण्हू पंहिंजा ॿार सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में खणी आया। दुआ लाइ पाण उन्हनि जे मिटुनि ते हथ फेराइनि पिया ऐं बरकत जी दुआ ॾियनि पिया। जॾहिं मूंखे आंदो वियो त मूंखे ज़ाफ़रान मिलायल अतुर लॻल हो, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे हथ बि न लातो। त दोस्तो, अतुर ख़ासि करे ज़ाफ़रान मिलियल जेको अतुर आहे उहो हरगिज़ लॻाइण न खपे। अल्लाह ताला उन जी निमाज़ क़बूल नथो करे जेको ज़ाफ़रान मिलियल अतुर इस्तेमालु करे थो। दोस्तो, प्रोग्राम सईं राह मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अवां जा मोहब्बत भरिया मैसेज शामिल करण जो टाइम अची वियो आहे। पंहिंजे हिन अॼोके प्रोग्राम सईं राह जे सफ़र में मोहतरम सलमान सिंधी, नदीम शोरो, इमदादुल्लाह बिजाराणी साहब, रेडियो लिसनर क्लब झोल जा अमीर अकरम टालपुर ऐं संदन साथी पूरी टीम, ज़ुल्फ़कार अली नुहाणी, सफ़ीर आसिम पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहा। रोशन बिरहमानी साहब, रसूल बख्श लाड़ साहब, रज़ाक जे समा, आबिद अज़ीज़ असांजे रोज़ जो बाज़ौक़ लिसनर, बेहतरीन शायर, बेहतरीन आलिम, हाफ़िज़ क़ुरान पंहिंजे प्रोग्राम में शामिल आहिनि। ग़ुलाम मुस्तफ़ा सोमरो साहब बेहतरीन सनाख़ा पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहा। मोहतरम रहीम ॾिनो महेसर साहब पंहिंजे हिन प्रोग्राम सईं राह जे सफ़र में शामिल रहा। ग़ुलाम मुस्तफ़ा साहब अवां जी महिरबानी। अब्दुल सत्तार मीर बहर असांजे सलाद जो बेहतरीन सुघड़ ॾाहो ॾातदणी ऐं असांजो दीनी स्कॉलर इंडिया कच्छ भुज खां मोहतरम मौलवी अब्दुल वहीद मुतवा साहब पंहिंजे हिन सईं राह जे सफ़र में रोज़ जे मामूल जीअं अॼु बि साथ निभायूं। साईं जज़ाकल्ला, अल्लाह पाक अव्हां जा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार करे। सईं राह जे सफ़र में अव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए असां सां शामिल रहिया। उन सां गॾोगॾु फ़क़ीर इनायतुल्लाह कुरैशी साहब पाण सां प्रोग्राम में शामिल रहिया। अब्दुल्ला गफ़ारी साहब पाण सां गॾु हूंदा आहिनि। ग़ुलाम मुस्तफ़ा सोमर साहब पंहिंजो मोहब्बत भरियो मैसेज छॾियो। शमसदीन सोलंकी साहब पंहिंजो मोहब्बत भरियो मैसेज छॾियो। शमसदीन सोलंकी, अव्हां जी महिरबानी, जज़ाकल्ला। तमामु बहितरीन अयास कॉलोनी, बेटो रोड, मेहड़ खां अव्हां असां सां गॾु हूंदा आहियो रोज़ जे मामूल जीअं अॼु बि अव्हां असां सां गॾु रहिया। जज़ाकल्ला, अल्लाह मूंखे अजुर ॾींदो। हाफ़िज़ तुफ़ैल अहमद नेमती अॼोके हिन सईं राह जे सफ़र में शामिल रहिया। सलाम चयूं। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मीर रखियल बुरड़ो मुबारकपुर तालके ठुल ज़िले जे इक़बाबाद खां पंहिंजे सईं राह जे सफ़र में रहियो। असांजी भेण सिंधु सिंधी साहिबा पाण सां हिन सफ़र में गॾु रही पंहिंजे मकली खां। उन सां गॾोगॾु मोहतरम हकीम अली मोहम्मद शेख साहब पंहिंजे हिन सईं राह जे सफ़र में कासिमाबाद खां शामिल रहिया। संदन महिरबानियूं। मोहम्मद मुनीर राजपर साहब पंहिंजे हिन सईं राह जे सफ़र में गॾु रहिया। ख़ालिद हुसैन पंहिंजे सईं राह जे सफ़र में गॾु रहिया। ख़ादिम अहले सुन्नत ही दोस्त आहे असांजो, पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। मोहम्मद मोहसिन कासमी चांडियो मदीने मुनवरा खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। ऐं उन सां गॾोगॾु मोहतरम ग़ुलाम हसन ख़ाकी साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। असांजा दीनी स्कॉलर मोहतरम अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी साहब जे इक़बाबाद खां प्रोग्राम में शामिल रहिया। असांजा दीनी स्कॉलर मुफ्ती शाहनवाज़ साहब प्रोग्राम में शामिल रहिया। मोहतरम बशाम अली मीरजत साहब कैडेट कॉलेज पेटारे खां
रोज़े मामूल जियां अॼु पंहिंजे प्रोग्राम में शामिल थिया, सलाम चयूं, खेनि वॾियूं महिरबानियूं, जज़ाकल्ला। नाथखान यूसुफ सुमरो ऐं उन सां गॾु मांझी मोहम्मद अली साहब, मांझी साहब असांजे इल्मी अदबी ऐं ॾात जो तमामु निरालो न पंहिंजे प्रोग्राम जे हिन सही राह जे सफ़र में शामिल रहियो। मुफ़्ती गौस बख़्श साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। क़ाइम भलाई फ़िदा हुसैन अब्बासी पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। तमामु बहितरीन, यकीनन अवां जूं मोहबतूं कुर्ब अल्लाह पाक अवां खे ख़ुशि रखे, आबाद रखे। इन दुआ ते पाण मोकिलायूं था त जिते बि हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजे बचड़नि जो, ओड़े पाड़े वारनि जो, मिटनि माइटनि, दोस्तनि अज़ीज़नि जो, ऐं हा उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जंहिंजो ख़्यालु रखण वारो केर बि न आहे। जिते बि हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अल्लाह करीम असां अवां जूं ज़मीनी आसमानी आफ़तुनि, मुसीबतुनि, बलाउनि, बीमारियुनि खे टारे। रब करीम अव्हां जा कर्ज़ मर्ज़, फितना, मुसीबतूं, दर्द दफ़े फ़रमाए। असां अवां जी इज़्ज़त, आबरू, रिस्क, रोज़ी, माल, मिल्कियत, दीन, ईमान में इज़ाफ़ो फ़रमाए, ईमान ते ख़ात्मो फ़रमाए। क़ब्र जी सोढ़ खां, सकरात जी सख़्तीअ खां अल्लाह ताला महफ़ूज़ फ़रमाए। क़ब्र जे अज़ाब खां रब करीम महफ़ूज़ फ़रमाए। क़ब्र जे अंदरि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे सुञाणण वारी नूरानी निगाह अता फ़रमाए। हुज़ूर जे नूरानी निगाह जे तवसल जे सदके असांजी क़ब्र खे कुशादो रखे। क़यामत जे ॾिहाड़े महशर जे मैदान में हुज़ूर जी शफ़ाअत ऐं जन्नत में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अल्लाह ताला असां खे पाड़ो नसीब फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। जाॾे पेर ताॾे ख़ैर। अल्लाह वाही।